अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। उम्मीद आहे अवां सब खैर आफ़ियत सां हूंदव ऐं आउं आहियां अवां जो ख़ादिम अब्दुल वहाब कोरेजो। अवां ॾिसी रहिया आहियो अब्दुल वहाब कोरेजो यूट्यूब चैनल। दोस्तों तक़रीबन 10 महीना गैर हाज़िर रहियासीं यूट्यूब ते, कुछ पंहिंजूं मसरूफ़ियतूं, ख़ासि तौर ते मुंहिंजी नौकरीअ जो मसालो, ऐं अल्लाह पाक असांजी फ़रियाद पंहिंजे दर ते अघाई ऐं मुंहिंजे ज़िंदगीअ जो जेको सुपिनो हुयो, मक़सदु हुयो प्राइमरी टीचर जो, उहो अल्लाह ताला उन में मूंखे कामयाबी अता फ़रमाई। ऐं असीं हींअर तक़रीबन 5 महीननि खां हिते डिस्ट्रिक्ट कंबर शदाद कोट में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहियूं ऐं अल्लाह ताला इहा असांजी ख़िदमत पंहिंजी पाक बारगाह में क़बूल मक़बूल फ़रमाए। दोस्तों अवां जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां उन्हनि सभिनी दोस्तनि जो जन हेॾी गैर मौजूदगी जे बावजूद बि असांजे यूट्यूब चैनल सां जुड़ियल रहिया ऐं अवां खे एक्सक्यूज़ बि कयूं था। पूरी सिंध मां मूंसां दोस्तनि राब्तो कयो, शायदि कराची खां वठी करे कश्मीर ताईं सभु काफ़ी दोस्तनि मूंसां राब्तो कयो व्हाट्सअप जे ज़रिए, कॉल जे ज़रिए, त वीडियोज़ न पिया अचनि यूट्यूब ते। त उन सिलसिले खे हिकु दफ़ो ॿीहर कंटिन्यू रखण जे लाइ इंशाअल्लाह अज़ीम हिकु नई वीडियो में अवां सां ज़रूरु मुखातिब थींदासीं ऐं पंहिंजूं ख़िदमतूं अवां जे साम्हूं खणी ईंदासीं। उमीद कयां थो इहा असांजी नंढड़ी कोशिशि अवां खे पसंदि ईंदी। अल्लाह पाक अवां जो हामी नासिर। थैंक यू सो मच।